बॉलर अचे ऐं छांइजी वञे यानी कुझु लम्हनि में मैच जो नक्शो बदिलाए छॾे त अहिड़ी बॉलिंग भला केरु विसारे सघे थो। क्रिकेट जी दुनिया में पाकिस्तान खे सभ खां बहितरीन फास्ट बॉलर पैदा कंदड़ मुल्क तौरु शोहरत हासिल आहे। फज़ल महमूद, सिकंदर बख्त, इमरान खान, वसीम अकरम, वक़ार यूनिस, आकिब जावेद खां शुएब अख्तर ताईं अज़ीम नालनि जी हिकु डिघी फ़हरिस्त आहे जंहिं ते लिखण वेझे त कई किताब तैयार थी सघनि था। वेझे माज़ी में पाकिस्तान क्रिकेट जी दुनिया खे जेके बहितरीन फास्ट बॉलर ॾिना उन्हनि में मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमिर, मोहम्मद गुल, वहाब रियाज़ पंहिंजनि सलाहियतुनि सां दुनिया जे वॾनि बैटरनि लाइ ख़ौफ़ जी अलामत बणियल रहिया। पर हिन वक़्तु जिन पाकिस्तानी तेज़ बॉलरनि दुनिया जे नामियारनि बैटरनि जूं निंड्रूं हराम करे छॾियूं आहिनि उन्हनि में शाहीन शाह अफरीदी, नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ जा नाला सरे फ़हरिस्त आहिनि। पाकिस्तानी पीस अटैक जे इन त्रिमूर्तीअ जा हर हंधि चर्चा आहिनि जॾहिं त इन्हनि हाणे 2019 वारे वर्ल्ड कप खां पोइ एवरेज ऐं स्ट्राइक रेट में बि मुख़ालिफ़ टीमुनि खे पोइते छॾे ॾिनो आहे। हिकु रिपोर्ट मूजिबि 2019 में इंग्लैंड में खेॾियल आलमी कप खां पोइ पाकिस्तानी फास्ट बॉलरनि समूरी दुनिया में धूम मचाए छॾी आहे। 4 वरनि दौरान हुननि सभ खां वधीक बहितरीन एवरेज ऐं स्ट्राइक रेट सां मुख़ालिफ़ बैटरनि जूं विकेटूं उॾायूं आहिनि। पाकिस्तान इन अरसे दौरान अफ़गानिस्तान ख़िलाफ़ ॿिए वनडे मैच ताईं 30 मैचूं खेॾियूं आहिनि जंहिं में रुॻो फास्ट बॉलरनि 160 विकेटूं हासिल कयूं। उन दौरान संदन एवरेज 27 ऐं स्ट्राइक रेट 29.38 रहियो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त बांग्लादेशी टीम 4 सालनि दौरान 45 वनडे वारियूं मैचूं खेॾियूं ऐं बंगाली फास्ट बॉलरनि 189 विकेटूं वरितियूं। न्यूज़ीलैंड जे तेज़ बॉलरनि 36 मैचुनि में 195 विकेटूं वरितियूं पर उहे एवरेज ऐं स्ट्राइक रेट में पाकिस्तान खां घणो पोइते आहिनि। इन फ़हरिस्त में भारतीय फास्ट बॉलर चौथे नंबर ते आहिनि जन 55 मैचुनि में 258 विकेटूं, 3.44 जी एवरेज ऐं 31.76 जे स्ट्राइक रेट सां हासिल कयूं। एशिया कप ऐं आलमी कप खां अॻु पाकिस्तानी तेज़ बॉलरनि जी अहिड़ी कारकर्दगी खे क्रिकेट पंडित मुख़ालिफ़ टीमुनि लाइ ख़तरे जी घंटी करार ॾेई रहिया आहिनि ऐं चई रहिया आहिनि त पाकिस्तान ईंदड़ ॿिन्ही मेगा इवेंटनि में अपोज़िशन खे टफ टाइम ॾियणु अची रहियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk